पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान। अॼु शेख अयाज़ जी 23वीं वरसी आहे। शेख अयाज़ भेटाईअ खां पोइ सिंध जो उहो महान शाइर आहे जंहिं सॼी सिंध में पंहिंजी जेका जागिरत आहे, पंहिंजो कलाम आहे, पंहिंजा मदाह पैदा कया ऐं शाइरीअ में उहा जिदत पैदा कया आहिनि जो सॼी सिंध जा माण्हू शेख अयाज़ जे शाइरीअ ते, शेख अयाज़ जे कलाम ते झूमंदा हुआ। हुननि में वतन परस्ती बि आहे, जंहिंसां हुन वतन सां मोहबत कई आहे। सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयारो यार। इहो कलाम जॾहिं सॼी सिंध में हले थो त माण्हूअ जे अंदर में बिजलीअ वांगुरु लर्ज़श पैदा थी थिए। उनखां पोइ हुन तबक़ाती तौर ते हिते जे धप करे वियल समाज जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे त अॼु लाल लहूअ जे सरगम ते थी धरती मुंहिंजी रक़्स करे, मूं हैड थिया गद्दारनि जा बेशर्म वॾेरनि पीरनि। त हुन जी शाइरी जा ॿ पर्सपेक्टिव, हिकिड़ो क़ौमी इनक़लाबी, ॿियो त हुन हिन सभिनी शयुनि खे, पंहिंजे आफ़ाक़ियत खे सभिनी खे ॻायो आहे ऐं इश्क खे, छो त इश्क जेको हो हुन जे अंदरि वसंदो हो। इश्क 3 लफ़्ज़नि जो मजमूओ आहे, पर माण्हूअ खां छा थो कराए, सिर ॾिया थो छॾे, ख़ौफ़ ख़तमु करे थो छॾे। त शेख अयाज़ सिंध जे माण्हुनि में उहो इश्क पैदा कयो जो सिंध जो क़ौमी कारकुन साईं मदद अली सिंधी वेठो आहे। इन्हनि माना उते उन दौर जे आमिरतुनि सां टकराए त शेख अयाज़ वॾो नालो आहे सिंध जो। पाण चए थो मेहंदीअ रता हथड़ा, कजल बिना नेण, सभिनी विधा वेण, पर वींदड़ वींदा ई रहे। हुन जी शाइरीअ में तव्हांखे मौसीक़ियत मिलंदी, हुन शाइरीअ में तव्हांखे मोहबत मिलंदी, हुन शाइरीअ में तव्हांखे इनक़लाबी जेको आहे साह मिलंदो। पूरा हूं डहका ही कारो कारूं भार त ॾिस, ही कारो कारूं भार त ॾिस, पूरा हूं डहका त ॾिस, मूं केॾे जरजी झाग मथां ई दीप जलायो आहे। त शेख अयाज़ जेको हुयो उहो असांजो क़ौमी शाइर हुयो, जंहिं हिते अहिड़ा माण्हू पैदा कया जेके फांसियूं खाई विया, जिन सर ॾेई छॾिया। जीअं अॼु असां वटि SP साहब वॾी ॻाल्हि करे त असांजी जेका जदोजहद शुरूअ खां वठी अॼु ॾींहं ताईं उहा फ्रूटफुल रिज़ल्ट छो न ॾेई सघे, उनजो सबबु कहिड़ो आहे? उन करे असांजा जेके ही अदीब, ही ॾहान, इन्हनि खे पंहिंजो सोचणु खपे, नई गाइड लाइन ॾियणु खपे सिंध जे समाज खे, सिंध जे सोसाइटीअ खे, जेका मरंदड़ सोसाइटी घुट ऐं ॿूसट में वठिजी वई आहे। उन करे शेख अयाज़ जो कलाम, शेख अयाज़ जी शाइरी ई आहे जेका हिन सॼे हिन धप वारे समाज मां, हिन मुर्दा ऐं फरसूदा समाज मां असांखे कढी सघे। उन करे शेख चए थो हीअ दुनिया नेठि त लॾणी आहे, हीअ दुनिया नेठि त लॾणी आहे, हर चीज़ हिते ई छॾणी आहे, कंहिं वक़्तु उॾामी वञिणो आहे, कुझु खंभ छॾे वाहिरे। असांजो जॾहिं ईमान आहे त असीं सभु कुझु हिते छॾे वेंदासीं, हिन दुनिया खे ख़ैराबाद चाहींदासीं, पर पोइ असीं हवस ऐं लालच जो शिकार आहियूं। छो? उहो इन करे जो असां माण्हू कुझु कोड़किन में फासी विया। ऐं भेटाई चयो आहे त 9 नीर 10 डावणियूं 15 पैंड पयास, बघाड़ियूं बदननि में लखें लोह लॻास, जॾहिं पिरी यादि पियास त छिरकच न। उन करे असांजे हिननि रहबरनि खे, दानश्वरनि खे, जेके असांजे समाज जे अंदरि कोड़कियूं आहिनि, उन्हनि खे टोड़णो पवंदो, असांखे गाइड लाइन ॾियणी पवंदी। असां वधीक असांजो समाज तबाही ऐं बर्बादी ॾांहुं वञे पियो, उन में असांजे हिननि ॾाहनि खे असांखे सोचणो पवंदो। सहारे थी तगे रात अंधेरी, वाह अंधेरी उभते तारा छाया, हाय पिरी याद। जॾहिं पिरी याद ईंदा आहिनि त पोइ सभु शइ थी वेंदी। मूंखे फारसी नारो यादि त कोन थो अचे, शेर हिंदीअ में आहे त जॾहिं वण ते बाहि पे लॻी ऐं पखी वेठो त
त फ़क़ीर आयो पे हुन चयसि बाबा ही वण सॼो सड़ण वारो आहे ऐं तूं उथी नथो जीअं अड़े कॾहिं इश्क कयो अथई कॾहिं मोहबत कई थी हिन वण में आऊं रहियसि हिन मूंखे अझो ॾिनो हिन मूंखे रहायो हिन जो मूं फल खाधो हिन ते मूं सभु कुझु छॾियो अॼु हू सड़े पियो आऊं हिनखे छॾे वञा हिन सां गॾु सड़ी त पाण में इश्क जो जज़्बो ऐं कमिटमेंट पैदा कबी तॾहिं असां अॻिते वधी सघंदासीं मूंखे उमेद आहे त साईं वेठो आहे दोस्त वेठा आहिनि उहे असांखे सही नमूने सां अॻिते वधाइण जी गाइडलाइन ॾींदा तूं चओ मां पुछां तूं चओ मां लुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मारे